अस्सलाम वालेकुम। अॼु असां मॉडल पेपर नंबर 13 कंदासीं। हिन खां पहिरियां असांजा मॉडल पेपर जेके आहिनि 12 थी चुका आहिनि। हर हिकु मॉडल पेपर में 100 सुवाल आहे, 100 MCQs, ऐं मां उन्हनि में एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन समेत उहे सभई सॉल्व कराया आहिनि। अगरि तव्हां उहे न आहिनि ॾिठा त पहिरियां उहे 12 मॉडल पेपर बि ॾिसी छॾियो। टोटल असां वटि 34 पेपर आहिनि जेके असां सॉल्व कंदासीं। इन खां पहिरियां जो मां शुरू कयां, तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब कयो। अच्छा, शुरू कयूं था। त सवाल नंबर पहिरियों आहे, शाह जे रिसाले में लोहार की धंधे सां लाॻापियल औज़ारनि जो ज़िक्र कहिड़े सुर में आहे? आम सवाल आहे। हीउ सुर जेको आहे यमन कल्याण आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे, हीउ कुझु शाह लतीफ़ जे सां रिलेटेड किताब आहिनि। लतीफ़ी सैर भेरूमल महरचंद आडवाणी जो लिखियलु आहे। पैगाम लतीफ़ साईं GM सैयद साहिब जन जो किताबु लिखियलु आहे। ऐं हीअ आहे ॻंढियूं मंझि ॻंढेर। ॻंढियूं मंझि ॻंढेर जेको किताबु आहे उहो बि शाह ते जी शाइरीअ ते ई आहे। अता मोहम्मद चाहियो जो हीउ किताबु लिखियलु आहे। नोट करे छॾियो। अॻिते था हलूं। उनखां पोइ सवाल नंबर ॿियो आहे, आर्टिस्ट अली अकबर जो शाह साईंअ जे चूंड बैतनि ते तस्वीरी किताबु कहिड़े सन में छपियो? जवाबु आहे 1965 में। उनखां पोइ सवाल आहे, सवाल नंबर 3, ब्रिटिश म्यूज़ियम लंडन वारे शाह जो रिसालो कहिड़े सुर में शाया कयो? त ही कहिड़े सन में? अच्छा, हीउ सन आहे। ठीकु आहे। हीउ हिन शाया कयो 1969 में। ऐं हिकिड़ो ॿियो बि किताबु ही लताइफ़ लतीफ़ी। अच्छा, हीउ किताबु जेको आहे फ़ारसी में हुयो। ठीकु आहे, फ़ारसी में। इन जो जेको लेखक आहे उहो आहे अब्दुल हुसैन सांघी। इहे अहम टॉपिक आहे, हीउ अहम किताबु आहे। हिकिड़ो लतीफ़ी सैर, पैगाम लतीफ़ी, लतीफ़ी सैर ऐं लताइफ़ लतीफ़ी, इहे नोट करे छॾियो। उनखां पोइ सवाल नंबर 4 आहे, शरह लतीफ़ी नाले किताबु शरह लतीफ़ी नाले किताब जे लेखक जो नालो आहे? हे मोहम्मद बख़्श वासिफ़ जो लिखियलु आहे। ठीकु। सवाल नंबर 5, मौलवी ग़ुलाम मोहम्मद ख़ानज़ई शाह जे रिसाले जे सुरनि ऐं रूहानी राज़नि बाबति कहिड़ो किताबु लिखियो आहे? हीउ मिनहाजुल शाइकीन, मिनहाजुल आशिकीन। हिन इहो मिनहाजुल आशिकीन लिखियो आहे। ऐं मिनहाजुल आशिकीन किताबु जेको आहे उहो फ़ारसी में आहे। ठीकु आहे। इहो ऐं इन जो जेको तर्जुमो आहे उहो तर्जुमो मोहम्मद उमर दाऊद पोटे कयो हुयो। ठीकु आहे। इन खां सवाल नंबर 6, चोलो मुंहिंजे चक में कंहिंजी आतम कहाणी आहे? किताबु आहे। ठीकु आहे। इहो हरी दिलगीर जो आहे। हे मां हिकिड़ो वीडियो अपलोड करे छॾियो आहे जंहिंमें सभई आतम कहाणियूं ऐं सवा नाए उमिरनि जा किताब उन में मां मैंशन कया आहिनि। मां उनजी जेका आहे लिंक जेका आहे उहा डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां। अगरि उहा तव्हां न आहे ॾिठी त उहा ज़रूरु ॾिसिजो। हे कुझु ॿिया आतम कहाणियुनि जा किताब जेके आहिनि मां हिन में शामिलु कया आहिनि। उन में आहे दीपक ऐं मल्हार। हीअ आतम कहाणी आहे अब्दुल जब्बार जूणेजे साहिब जन जी। मुंहिंजी ज़िंदगी जा सोना वर्क, हीअ कहाणी आहे पोपटी हीरा नंदाणी जी। ठीकु आहे। कई किताब, हीअ आतम कहाणी आहे करीम बख़्श निज़ामाणी जी। माज़ीअ जा चंद वर्क, हीअ आतम कहाणी आहे पीर आली शाह साहिब जन जी। उनखां पोइ सखर सही ॾींहं, हीअ बि आतम कहाणी आहे कंहिंजी? मोहम्मद इस्माइल उरसाणी जी। ऐं उनखां पोइ हीअ आहे तारीख़ जो विसारियल वर्क, हीअ बि आतम कहाणी आहे कंहिंजी? ग़ुलाम फ़ातिमा शेखाणी जी। उनखां पोइ मुंहिंजी कहाणी, इहा बि आतम कहाणी आहे ग़ुलाम मोहम्मद लगारी साहिब जन जी। ठीकु आहे। उनखां पोइ आहे सिंधी ॿोलीअ में शाया थियल पहिरियों रिसालो आहे सरस्वती जेको आहे सिंधी में पहिरियों रिसालो आहे। अहम सुवाल अथव, ही नोट करे छॾियो। अच्छा, हीअ किताबु आहे अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भेटाई। इहो मिर्ज़ा कलीच बेग जो किताबु लिखियलु आहे। ठीकु आहे। अॻिते था हलूं। सवाल नंबर 8, अल वहीद अख़बार कहिड़े सन में आज़ाद सिंध नंबर कढियो? 1936। हीउ जेको आहे सवाल हिन में SST जे पेपर में बि आयो हुयो त अल वहीद अख़बार कंहिं पब्लिश कई आहे? हिन में वॾो कंट्रोवर्सी आहे त मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई आहे या हाजी अब्दुल्ला हारून जी। इन ते मां सबूतनि समेत हिकिड़ो वीडियो अपलोड करे छॾियो आहे, उहो ज़रूरु ॾिसजा त इहा अख़बार कंहिंजी जेका आहे सो जारी कयल आहे। ही हाजी अब्दुल्ला हारून जी जारी कयल आहे। ठीकु आहे। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई हिन जो एडिटर हुयो। वधीक सबूतनि लाइ उहो वीडियो ज़रूरु ॾिसिजो। सवाल नंबर 9, लाट कहिड़े शाइर जी नज़मनि जो मजमू आहे? हे शमशीर उल हैदरी जो किताबु आहे लाट। नोट करियो। ऐं शमशीर जा जेके ॿिया किताब आहिनि, काक महल, हीउ ड्रामो अथसि, ॾाढो बहितरीनु आहे। ऐं प्यार जा 9 गीत, हीउ बि जेको आहे किताबु लिखियलु आहे शमशीर उल हैदरी जो, पर इहो जर्मन शाइरी आहे, उनजो तर्जुमो आहे। ठीकु आहे।
उनखां पोइ हिकिड़ो ॿियो किताबु अथसि इंसान ए कामिल, इहो बि शमशीर जो किताबु लिखियलु आहे। सवाल नंबर 11 आहे, सवाल नंबर 10 आहे, रोज़ाना नवाए सिंध अख़बार कहिड़े सन में जारी थी? हीअ 1952। हिते लिखूंसि था, हीअ अख़बार जो सुवालु आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 11 आहे, सिंधीअ में किताबु जंग इनक़लाब कहिड़े मशहूरु लेखक जो लिखियलु आहे? जंग इनक़लाब, हे मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो ही बुक हिते लिखूंसि। ठीकु आहे। सवाल नंबर 12, जुदाई नामा कंहिंजी तसनीफ़ आहे? हे बि किताबु मीर सोबदार जी। सवाल नंबर 13, शाइरीअ जे मजमूए अञा सिंध जीए पई जो शाइर आहे फ़िदा संजराणी, हे बि बुक आहे असांजो। हिन इस्तिलाह जो मतिलबु सम्झायो। अटे में लूणु, यानी कि बिल्कुलु थोरे अंदाज़ में, थोरे मिक़दार में। ठीकु आहे। सवाल नंबर 15, कसीदे जे ॿिए हिसे खे चइबो आहे गुरेज़। ठीकु आहे न, हे कसीदे जे ॿिए हिसे खे छा चइबो आहे? गुरेज़ चइबो आहे। ठीकु आहे। अच्छा, हीउ थोरो, कसीदे में तशबीब ऐं मदह जे हिसनि ते मिलाइण वारे शहर खे गुरेज़ चइबो आहे, हिन जी वज़फ़ आहे। तशबीब छा आहे? कसीदे जे शाइराना तमीद खे, कसीदे जी शाइराना तमीद खे छा चइबो आहे? तशबीब। सवाल नंबर 16, अहिड़ो इस्तारो छाखे चइबो जंहिंमें मुस्तार लय ऐं मुस्तार मंद जी मुनासिबत जो ज़िक्र न हुजे? ही इस्तारे मुतलका। अॻिते था हलूं। उनखां पोइ असां वटि सवाल नंबर 17 आहे, ज़िंदगी बुलबुल वांगुरु आहे कंहिंजो मिसाल आहे? ही ॿई मशबाए अक़ली, मशबाए बहसी। सवाल नंबर 18, सनाए लफ़्ज़ी जा कुल क़िस्म आहिनि? इन जा 17। सवाल नंबर 19, उन नज़म खे छा चइबो जंहिंजे हर बंद में 5 मिसरा हुजनि? उनखे मखमस चइबो। अच्छा, जेको पाकिस्तान जो क़ौमी तरानो आहे न, उहो बि इन मखमस सिन्फ़ में लिखियलु अथव, यानी कि उन्हनि जा बि हर बंद में 5 मिसरा आहिनि। ठीकु आहे। सवाल नंबर 20, टू हैव कोल्ड फीट जी माना आहे ख़ौफ़ज़दा थियणु। सवाल नंबर 21, सिंधीअ में जान आलम जो किसो गुले ख़ानदान पहिरें कहिड़े साल में छपियो? 1899। सवाल नंबर 22, रन शॉट जो मफ़हूम आहे घटिजी वञणु। सवाल नंबर 23, रोलिंग स्टोन जो मां मुराद आहे कंहिं जाइ ते ॼमी न बीहणु। सवाल नंबर 24, टू बी काट नेपिंग मां मुराद आहे अणॼाणीअ में झलिजी पवणु। सवाल नंबर 25, टू परस्यूएड इंटू जो मतिलबु आहे तरग़ीब ॾियणु। 26, टू गिव विथ टाइम जो मतिलबु आहे ज़माने सां गॾु हलणु। सवाल नंबर 27, अ कॉक एंड बुल स्टोरी मां मुराद आहे मन घड़त कहाणी। सवाल नंबर 28, टू गिव द कोल्ड शोल्डर जो मतिलबु आहे सर्द महरीअ सां पेश अचणु, यानी कावड़ सां पेश अचणु। ठीकु आहे। सवाल नंबर 29, किताब शाह जे कलाम में मर्द किरदार जो लेखक आहे डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी। सवाल नंबर 30, किताब इंसान जी तारीख़ 2 जुल्दनि जो लेखक आहे हबीबुल्लाह सिंधी जो किताबु लिखियलु आहे 2 जुल्दनि में, किताब इंसान जी तारीख़। सवाल नंबर 31, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर कल्याण। ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर ससुई। ही कहिड़े शाइर जी गज़ल जो थल आहे? कंहिं दिलि सां रखां हाय जो दिलबर न मिले थो, छा ज़ुल्म सां कोई सितमगर न मिले थो। इहो मोहम्मद हाशिम मखलस जो जेको आहे। सवाल नंबर 34, उहो चइनि मिसरनि वारो नज़म जंहिंजो पहिरियों बंदो हम वज़न ऐं हम काफ़िया हुजे, बाक़ी बंदनि जे 3 सिटनि वारनि मिसरनि में काफ़िया हिकु जहिड़ो हुजे पर पहिरें बंद खां मुख़्तलिफ़ हुजे ऐं फ़क़ति पिछाड़ीअ वारे चोथे मिसरे काफ़िया में पहिरें बंद मुताबिक़ हुजे, त अहिड़े मजमूए खे चइबो मरबा। हाणे सवली सिंधी में मरबा जेको आहे चौसठो जेको लिखंदा आहिनि शाइर, चौसठो उनखे मरबा चइबो आहे। सवाल नंबर 35, उहो नज़म जंहिंमें अहल बैत अज़ाम या असाबनि जा वसफ़ बयानु कयल हुजनि उनखे मनक़बत चइबो। सवाल नंबर 36, उहो नज़म जंहिंमें बेहूदी या वाहियात क़िस्म जा मज़मून लिखियल हुजनि उनखे चइबो, उनखे हज़ल चइबो। ठीकु आहे। हज़ल लफ़्ज़ जी माना आहे चर्चो, मस्खरी, बेहूदगी। ठीकु आहे। ऐं वास वक़्तु छाखे चइबो आहे? जंहिंमें महबूब जी बेवफ़ाई जो ज़िक्र हुजे उनखे जेको आहे सो उन सिर्फ़ खे वास वक़्तु चइबो आहे। सवाल नंबर 37, ही कंहिंजी काफ़ीअ जो बंदि आहे? ही सचल सरमस्त जी काफ़ी जो बंदि आहे। ही कंहिंजे गज़ल जो थल आहे?
ही शेख अयाज़ जे गज़ल जो जेको आहे थल आहे, ही भले पढ़ो। सवाल नंबर 39, ही कंहिंजे गज़ल जो थल आहे? ही वफ़ा नाथन शाह जे जेको आहे सो गज़ल जो थल आहे। ठीकु, उन खां पोइ अॻिते था हलूं। सवाल नंबर 40, मिसालनि जो ख़्यालु रखी उन मुताबिक़ कलाम तरतीब ॾियणु, यानी कंहिं हिकु मक़सद लाइ मुख़्तलिफ़ मिसाल ॾेई कलाम खे ज़ोरदार बणाइण खे चइबो आहे मराआत नज़ीर। मराआत नज़ीर। ठीकु आहे। सवाल नंबर 41, ही कहिड़े शाइर जे गज़ल जो थल आहे? ग़ुलाम मोहम्मद गदा। सवाल नंबर 42, ही बंदु कहिड़े शाइर जे गज़ल जो आहे? तनवीर अब्बासी। सवाल नंबर 43, पहिरियां ॾींहुं कंहिंजी शाइरीअ जो मजमू आहे? अशरफ अली जो। ही गज़ल कंहिंजो आहे? ही अली मोहम्मद मजरूह जो आहे। सवाल नंबर 45, पुतलियुनि जो तमाशो नाले लिखियल मकाले जो लेखक आहे ग़ुलाम हुसैन शेख। ही बैत कंहिंजो मिसाल आहे? 46 में चवे थो, इहो आहे तजनीसे ताम जो। अॻिते था हलूं। सवाल नंबर 47 आहे, आदम सीलानीअ जो ही शेर कंहिंजो मिसाल आहे? था वणनि मूंखे हमेशह यार जा सिंगार सुहिणा, यार जा सिंगार सुहिणा था वणनि मूंखे हमेशह। अच्छा, जॾहिं बि कंहिं शेर जे पहिरें मिसरे में आख़िरी लफ़्ज़ ऐं वरी ॿिए मिसरे में शुरू में अचनि त उनखे तुर्दो अक्स चइबो आहे। ॾिसो, हे यार जा सिंगार सुहिणा आख़िर में हिते अची वियो पहिरें में, ऐं ॿिए में वरी उहो शुरू में थो अचे, त हीउ तुर्दो अक्स थी वेंदो। ठीकु आहे। सवाल नंबर 48, जेकॾहिं कंहिं शेर में अहिड़ा 2 लफ़्ज़ चयल हुजनि जिन में अखर हिक जहिड़ा ऐं हिक जेतिरा हुजनि पर माना मुख़्तलिफ़ ऐं तरतीब में हिक ॿिए जे उबतड़ हुजे, यानी हिकिड़े लफ़्ज़ खे जेकॾहिं उबतो पढ़िजे त ॿियो लफ़्ज़ ठही पवे, त अहिड़ी तजनीस खे चइबो मक़लूबे कुल। ठीकु आहे, यानी उबतो कयोसि सुबतो कयोसि लफ़्ज़ ठहंदो वञे। सवाल नंबर 49, उहा तजनीस जंहिं मां हिकिड़े लफ़्ज़ जूं घणियूं मानाऊं निकिरनि बशर्ती क अराब न बदिलजनि त उनखे चइबो तजनीसे ताम। सवाल नंबर 50, जेकॾहिं कंहिं बैत में के अदद इस्तेमालु थियल हुजनि जन मां सुहिणो मतिलबु ज़ाहिर थिए उनखे तजनीस चइबो। हाणे हिते जेको जवाबु ॾिनो आहे तुर्दो अक्स, इहो ग़लति आहे। हाणे ख़बर न आहे कहिड़ो सुवालु सही आहे। बहरहाल तुर्दो अक्स असां मथे पढ़ी आयासीं त आख़िर में हुजे ऐं उहो हुजे, उहा डेफिनेशन हिते बीहे ई नथी, त इहो न थींदो। सवाल नंबर 51, नाविल जी हक़ीक़ी माना आहे नओं या निरालो, नई शइ। ठीकु आहे, हीअ साॻियो तुर्दो अक्स जेको मां मथे बयानु कयो। उनखां पोइ आहे, जॾहिं को नसर निगार कंहिं अहम वाक़े सफ़र जंगी महाज़ जी रूदाद या ज़माने जे लहन चाढ़नि या रूदाद पंहिंजो नुक़्ता नज़र शामिलु करे लिखे त उनखे चइबो आहे रिपोर्ट। सवाल नंबर 53, क़सीदे जे उन ई अहम तरीन हिसे खे छा चइबो आहे जंहिंमें शाइर पंहिंजी ममदूह जे मुबालिगे आमेज़ साराह करे थो? इनखे मदह चइबो। अच्छा, ममदूह छा आहे? ममदूह यानी हूंदो आहे तारीफ़ कयल, साराहियल जेका हूंदा आहिनि, जंहिंजी साराहियल उनखे चइबो आहे। मसदस अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे, उनजी माना आहे छेह। सवाल नंबर 55, अहिड़ो फ़इल जंहिंखे कंहिं जुमिले में असुल फ़इल सां गॾिजी ॻाल्हि खे ज़ोराइतो ऐं मुकमिल करण लाइ लॻायो वञे उनखे चइबो आहे मददी फ़इल, ऐं इनखे फ़इल मुआविन बि चइबो आहे। यानी इज़, एम, आर, वाज़, वर जेके आहिनि इहे मददी फ़इल हूंदा आहिनि। ऐं जीअं खाधो हो, हाणे हिते हो अची करे हिन जी जेको आहे सो मुकमल करे माना खे मुकमल करे थो, लिखियो आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 56, अ मेडन स्पीच। अ मेडन स्पीच जी माना आहे पहिरीं तक़रीर। सवाल नंबर 57, फ्लैश एंड ब्लड जो मतिलबु आहे बनी नुई इंसान। यानी फ्लैश ऐं ब्लड जो जेको मतिलबु आहे न, 2 मतिलबु अथसि। हिकिड़ो त जंहिंसां वेझो को रिश्तो हुजे उनखे असां फ्लैश ऐं ब्लड चवंदा आहियूं, ऐं ॿियो वरी मिसाल इंसान जंहिंखे चवंदा आहियूं न, हीअ बि इंसाननि जहिड़ो आहे। मिसाल असां चवंदा आहियूं यार हिनखे छो थो मारे, हीअ बि इंसान आहे, माना हिकिड़ो ज़ोर ॾियण लाइ चवंदा आहियूं न, हीअ बि त इंसान आहे, त उते उहो असल अंग्रेज़ी में लफ़्ज़ फ्लैश एंड ब्लड इस्तेमालु कंदासीं। सवाल नंबर 50, नामियारे लेखिका ख़ैरुनिसा जाफ़रीअ पंहिंजी हयातीअ में कुल केतिरियूं कहाणियूं लिखियूं? जवाबु 7। सवाल नंबर 59, पीर हसामुद्दीन राशिदीअ जो लिखियलु किताबु हू ॾोथी हो ॾींहुं छा ते लिखियलु आहे? हिते जवाबु ॾिनल आहे यादगिरियूं, पर इहो जवाबु ग़लति आहे। हे जेको पीर हसामुद्दीन राशिदी जो किताबु आहे हू ॾोथी हू ॾींहुं,
इहो तारीख़ ऐं सवाल आहे उमिरी ॿिन्ही सिन्फ़ुनि जो आहे। ठीकु आहे, अॻिते था हलूं। सवाल नंबर 60 आहे नसर जो उहो कहिड़ो क़िस्म आहे जंहिंमें जुमलनि या फ़ुकरनि में शेर जहिड़ो वज़न हूंदो आहे पर रदीफ़ ऐं काफ़ियो न हूंदो आहे। अहम अथव, हे नोट करे छॾियो। इनखे चइबो आहे नसर मर्जज़। सवाल नंबर 61, हीउ कंहिंजो शेर आहे? हीउ इसहाक़ राही जो। सवाल नंबर 62, हीअ कंहिंजी शाइरी आहे? लाल शाह रिज़वी जी। सवाल नंबर 63, नाथन स्विफ्ट जे किताब गुलिवियर जो सैर ऐं सफ़र जो तर्जुमो कयो आहे कंहिं? मिर्ज़ा कलीच बेग। सवाल नंबर 64, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब कलाम बुलबुल जो मरतब कंदड़ ग़ुलाम मोहम्मद गिरामी आहे। ॿुधायो त दीवान बुलबुल कंहिंजो कंहिं मरतब कयो? ॿ किताब आहिनि हाणे, कलाम बुलबुल ऐं दीवान बुलबुल। इहे ॿई ग़ुलाम मोहम्मद गिरामी जा किताब आहिनि लिखी। ठीकु आहे, ऐं हीउ ॿियो अहम आहे त बुलबुल सिंध भला किताब कंहिंजो आहे? इहो इब्राहिम खलील जो। सवाल नंबर 65, अंडर लॉक एंड की जो मतिलबु आहे कुफुल हेठां। हाणे सिंधी में ताले खे जेको आहे कुफुल बि चइबो आहे, त माना ताले हेठां। ठीकु आहे। सवाल नंबर 66, रैंक एंड लाइफ जो मतिलबु आहे आम माण्हू या आम अवाम। सवाल नंबर 67 आहे 30 सालनि जूं चूंड कहाणियूं। 30 सालनि जूं चूंड कहाणियूं नाले किताब कंहिंजो छपायल आहे? हे न्यू फील्ड्स पब्लिकेशन वारनि जो। हे बि नोट करे छॾियो। उनखां पोइ सवाल नंबर असां वटि आहे 68, हीउ शेर कंहिंजो आहे? हीउ निज़ाम ज़ाहिर जो आहे। सवाल नंबर 69, हीउ कंहिंजी शाइरी आहे? हीअ मुर्तज़ा ॾाॾाही जी। सवाल नंबर 67, नेठि छा कजे जो तर्जुमो नूरुद्दीन सरकीअ कयो आहे। असुल लेखक जो नालो आहे टॉलस्टॉय जो आहे नेठि छा कजे। सवाल नंबर 71, हार्ड एंड फास्ट जो मतिलबु आहे सख़्तु क़ाइदा ऐं ज़ाब्ता। 72, कट एंड ड्राई जी माना आहे तहरीरी तौर ते या लिखत में। सवाल नंबर 73, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब साइंस बख़्शी सूंहं। साइंस बख़्शी सूंहं कंहिंजो लिखियल आहे? ग़ुलाम मोहम्मद गाज़ी जो। सवाल नंबर 74, हीउ शेर कंहिंजो आहे? हीउ शेर आहे ग़ुलाम मुस्तफ़ा मुश्ताक जो। अॻिते था हलूं। उनखां पोइ सवाल नंबर 75 आहे शाइर जो नालो ॿुधायो। हीअ शेर आहे हुनजो, हीउ रसूल बख़्श तमीमी जो आहे। सवाल नंबर 76, फ्यू एंड फार बिटवीन जो मतिलबु आहे कॾहिं कॾहिं। सवाल नंबर 77, एट लार्ज जो मतिलबु आहे आज़ादी या आज़ादु घुमणु। सवाल नंबर 78, नाविल ग़ुलामनि जो ॿेड़ो जो लेखक आहे दोस्त अली भट्टी। सवाल नंबर 79, से ॿेड़ियूं रखी ॿाजसी नाले सफ़रनामे जो लेखक आहे इल्ताफ़ शेख। सवाल नंबर 80, अमर जलील जो किताब दिल जी दुनिया केतिरनि कहाणियुनि जो गटको आहे? हिन में 11 कहाणियूं आहिनि। 81, हीउ शेर कंहिंजो आहे? अंजुम हालाई जो। हीअ शाइरी कंहिंजी आहे? शेख अयाज़ जी आहे। उनखां पोइ सवाल नंबर 83 आहे कूंजूं कुरकन रूह ते कंहिंजी शाइरीअ जो किताबु आहे? शेख अयाज़ जो। अच्छा, शेख अयाज़ जो असुल नालो मुबारक अली हो। ठीकु आहे, ऐं शेख अयाज़ 2 आतम कहाणियूं लिखियूं, जंहिं मां हिकिड़ी जो नालो आहे जग मिड़ियो ई सपनो, ऐं ॿी आतम कहाणी जो नालो आहे किथे त भञिबो थक मुसाफ़िर। ऐं जे काक ककोरिया कापड़ी, हीउ जेको आहे शेख अयाज़ जो किताबु अदबी ख़त आहे, अदबी ख़तनि ते मुश्तमिल आहे। ऐं हिन में चांड्रोकी ऐं मां हिकिड़ो ख़त आहे, इहो बि हिन में जेको किताब में मैंशन थियल आहे। सवाल नंबर 84, टू लीव इन द लर्च जो मतिलबु आहे मुश्किल में छॾे ॾियणु। सवाल नंबर 85, टू पे बैक इन द सेम कोइन जी माना आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सवाल नंबर 86, कंहिं माण्हूअ या ॿिए कंहिं साराह वारी जाइ शइ कम ख़ासियत या हालत जे नाले खे चइबो आहे इस्म। सवाल नंबर 87, उहो इस्म या ज़मीर जंहिं ते फ़इल वारो कमु या कम जो असरु थिए तंहिंखे चइबो आहे मफ़ऊल। ऐं मफ़ऊल जी डेफिनेशन ॿुधाई जंहिं ते कम जो असरु थिए। सवाल नंबर 88, उहो नालो जो हिकिड़े क़िस्म जे जानदार या बेजान शयुनि लाइ हिकु जहिड़ो हुजे या हर हिक सां लागू थी सघे तंहिंखे चइबो आहे इस्म आम जी डेफिनेशन ॿुधाई। सवाल नंबर 89, हीउ शेर कंहिंजो आहे? अब्बास साथी जो। सवाल नंबर 90, हीउ शाइरी कंहिंजी आहे? हीअ आहे ताज बलोच जी। सवाल नंबर 91, वंस इन अ ब्लू मून जो मतिलबु आहे इत्तेफ़ाक़ सां। सवाल नंबर 82,
पोक वंस नोज़ जी माना आहे अजायो मुदाख़लत। सवाल नंबर 83 उहो करदन त जेको ॿिनि जुमलनि खे ॻंढे हिकु करे ॿिनि जुमलनि खे ॻंढे हिकु करे थो ऐं फ़ाइल सां लाॻू थी ॾेखारे थो त फ़ाइल को कमु पूरो करे पोइ ॿिए कम खे लॻो हुजे तंहिंखे चइबो आहे। हाणे हे माज़ी महतूफ़ी जो ॿुधाई। माज़ी महतूफ़ी उहो हूंदो आहे जंहिंमें माना हिकिड़ो तव्हां कमु करे ॿियो कमु कंदा हो, यानी हिकिड़ो फ़ेल थी करे ॿियो। मिसाल असां चवंदा आहियूं चांहि पी स्कूल वञा थो, या सूफ़ वठी खाधमि। हाणे सूफ़ वठी वरी खाधमि, चांहि पीअण जो कमु, पी स्कूल वञा थो या स्कूल वियो, त इहे हिकिड़ो कमु करे ॿियो कमु कंदो त उनखे माज़ी महतूफ़ी चइबो आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 94 जंहिं ज़मान मां हलंदड़ तोड़े ईंदड़ वक़्त जी माना निकिरे तंहिंखे चइबो आहे ज़मान मुज़ारे। सवाल नंबर 95 उहो कहिड़ो प्रयोग आहे जंहिंमें फ़ेल न की फ़ाइल न की मफ़ूल पटांदड़ मटिजे थो, जो फ़ाइल तोड़े मफ़ूल न हुअण सबबि जीअं जो तीअं रहे थो। हे भावी प्रयोग आहे। अच्छा, प्रयोग ते मुंहिंजो हिकिड़ो वीडियो अथव जंहिंमें SST जो मां पेपर सॉल्व कयो आहे, पर उनजी जेको आहे थंबनेल आहे, फोटो आहे, उन में फ़ेल जा प्रयोग लिखियलु आहे, उहो ज़रूरु ॾिसिजो। उन में 3 प्रयोग जेके आहिनि, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग मां सम्झाया आहिनि। ऐं हे जेको भावी प्रयोग हूंदो आहे उन में माना फ़ेल खे माना फ़ाइल जी बि काण न हूंदी आहे, मफ़ूल जी काण बि न हूंदी आहे, उनजो मोहताज हूंदो ई न आहे, उन्हनि सां नाहे मटिबो। मिसाल इहो हूंदो आहे त मां गाॾी में चढ़ियुमि। हाणे हे जेको आहे न, हिन में गाॾी में चढ़ियुमि, ठीकु आहे, इन में इहे हर्फ़ जर बि जेके आहिनि न उहे बि इस्तेमालु थींदा आहिनि। वेल इन जी फुल डिटेल उन में समायल आहे, तव्हां उहो वीडियो ॾिसियो। सवाल नंबर 96 लेखी सिरोमल सागराईअ जो जासूसी नाविल हरदिल अज़ीज़ उर्फ़ चंदर कांतासंती कांताशनी नाहे कांतासंती आहे, कुल केतिरनि हिसनि में छपियो? हे 78 हिसा। अच्छा, मां हिकिड़ो वीडियो अपलोड करे छॾियो आहे जंहिंमें मां मशहूरु नावलनि जी लिस्ट ॾिनी आहे, उहो ज़रूरु ॾिसो, 2 पार्टनि में आहे, उनजी लिंक बि मां डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां। सवाल नंबर 97 शेक्सपियर जे मशहूरु रोमानवी नाटक रोमियो एंड जूलिएट जो तर्जुमो सिंधीअ में गुलज़ार ऐं गुलनार जे नाले सां कहिड़े सन में थियो? हाणे हे सन 1909 में। अच्छा, हीअ जेको आहे रोमियो, हिन जो जेको ट्रांसलेशन आहे रोमियो ऐं जूलिएट जी, इन मिर्ज़ा कलीच बेग कई, जंहिंजो नालो किताबनि में मां जेको पढ़ियो आहे उहो आहे फ़ेरोज़ दिल अफ़रोज़। यानी रोमियो ऐं जूलिएट शेक्सपियर जे ड्रामे जी जेका ट्रांसलेशन कई आहे मिर्ज़ा साहब, उनजो नालो रखियो अथई फ़ेरोज़ दिल अफ़रोज़। हीअ गुलज़ार ऐं गुलनाज़ थी थो सघे को ॿियो हुजे या इहो साॻियो ई हुजे, ठीकु आहे। ऐं ॿिया जेके मिर्ज़ा साहब, किंग लियर शेक्सपियर जो ड्रामो आहे, उनजो तर्जुमो कयो अथई, ऐं इन मिर्ज़ा साहब उन जो नालो रखियो शाह इलिया। हेमलेट जो तर्जुमो कयईं, नालो रखियईं शहज़ादो बहराम। ऐं मर्चेंट ऑफ वीन्स जो बि तर्जुमो कयईं, हे बि शेक्सपियर जो किताबु आहे, ड्रामो आहे, उनजो नालो रखियईं हुस्ना दिलदार। अॻिते था हलूं। सवाल नंबर जेको आहे 98 कहाणियुनि जे मजमूए उहा शाम जो लेखक आहे मोहन कल्पना। सवाल नंबर 99 अमर जलील जे कहाणियुनि जो मजमूओ रुञ कहिड़े सन में छपियो? 1973 में। सवाल नंबर 100 पीर आली शाह जी आतम कहाणी मुंहिंजी माज़ीअ जा चंद वर्क कहिड़े सन में शाया थी आहे? हीअ 1975 में। त हीअ हुयो असांजो अॼु जो जेको आहे सो मॉडल पेपर। वॾी महिरबानी तव्हांजे हिन वीडियो ॾिसण जी। थैंक यू सो मच।